नाज़रीन, तलहार ऐं भरपासे अज़ादारी ऐं मजलिसनि जो सिलसिलो जारी आहे। सिक्योरिटी इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया आहिनि। इन हवाले सां पेश आहे अवेस मल्लाह जी हीअ रिपोर्ट। जी त नाज़रीन, समूरी सिंध जियां तलहार में भी मजलसनि ऐं अज़ादारियुनि जो सिलसिलो जारी आहे। हर साल जियां हिन साल भी इमाम बारगाह दर नजफ़ तां इमाम अली असगर अलैहिस्सलाम जो झूलो बरामद थियो आहे। अचोत इते आयल अज़ादारनि हुसैन सां ॻाल्हायूं। तारीख़ी जनाब हज़रत शहज़ादे अली असगर जो झूलो बरामद कयो वेंदो आहे, जंहिंजो एहतमाम हिते जो बानी ज़वार भुट्टो जतोई जे तरफ़ां लिहाज़ जो एहतमाम बि थींदो आहे। क़दीमी असां वटि जेको बि आहे हिते मोहरम में जेको झूले जी छबी निकिरे थी, अॼु उहा छबी जी आहे। इन करे असांजो जेको दर्स मौला हुसैन जो मिलियल आहे उहो ई दर्स पियो हले ऐं इन करे ही अज़ादार जेके ॾींहुं राति या हुसैन जी ॿोली कंदा हलनि। जुलूस हर जगह ते बरामद कया वञनि था। उते तलहार जे मरकज़ी इमाम बारगाह खां हिकिड़ो जुलूस बरामद थिए थो, जेको मुख़्तलिफ़ शहरनि खां थींदो, मुख़्तलिफ़ इमाम बारगाहनि खां थींदो। दर नजफ़ शाह नजफ़ ते अचे थो, उते क़दीमी झूलो बरामद कयो वञे थो ऐं हर को पंहिंजूं सुखाऊं उतां खणे थो। ऐं हज़रत अली असगर अलैहिस्सलाम जेको बाबुल हवाइज बि आहे, हर माण्हुनि जूं मुश्किलूं आसान फरमाए थो। इमाम हुसैन अलैहिस्सलाम वो आस्ती आहे जंहिंजे करे रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल हुसैन मिन्नी व अना मिन अल हुसैन, यानी आऊं हुसैन मां आहियां ऐं हुसैन मूं मां आहे। ही जेको ज़िक्र आहे इहो ता क़यामत रहंदो। हिननि जो चवणु हो त करबला जे शहीदनि जी लाज़वाल कुर्बानी यज़ीद जे ख़िलाफ़ हक़ ऐं सच जो आवाज़ आहे, जेका ता क़यामत हमेशह यादि रखी वेंदी। अवेस अली मल्लाह, मेहरान टीवी न्यूज़, तलहार।